इतवां सां अहम ख़बर शेयर कर रहे हैं। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह जो भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जो दौरो कयो वियो आहे। सेक्रेटरी सकाफ़त समेत खाते जा ॿिया ऑफिसर बि सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु मौजूद हुआ। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह दरगाह ते हाज़िरी भरी ऐं चादर चाढ़ी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह मज़ार ते शाह जो राग बि ॿुधो। दरगाह जे अङण में ज़ाइरीन ऐं माज़ूर माण्हुनि सां मुलाक़ात कई। सिंध जे दरगाहुनि मां हमेशा अमुन मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम मिलियो आहे। ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु हुयो, शाह जे रिसाले खे ॿियनि ॿोलियुनि में तर्जुमो कंदासीं। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु हुयो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जो दौरो। सेक्रेटरी सकाफ़त समेत खाते जा ॿिया ऑफिसर बि सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु मौजूद हुआ। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह दरगाह ते हाज़िरी भरे चादर चाढ़ी। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह मज़ार ते बि शाह जो राग ॿुधो। दरगाह जे अङण में ज़ाइरीन ऐं माज़ूर माण्हुनि सां मुलाक़ात कई। सिंध जी दरगाहुनि मां हमेशा अमन मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम मिलियो आहे। ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणु आहे, शाह जे रिसाले खे ॿियनि ॿोलियुनि में बि तर्जुमो कंदासीं। सूबाई वज़ीर जो चवणु आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह जो भिट शाह में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी दरगाह जो दौरो। सेक्रेटरी सकाफ़त समेत खाते जा ॿिया ऑफिसर बि सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह सां गॾु मौजूद हुआ।